आपाशी खाते जे कामरुनि जे नाअहलीअ सबबि यूनियन काउंसिल बड़ौदा ऐं यूनियन काउंसिल छंडण जी 23,000 एकड़ ज़मीन ग़ैराबाद थियण जो ख़तरो पैदा थी वियो आहे, जॾहिं हज़ारे ख़ानदान बुख ऐं बदहाली जी शिकार थियण सबबि लड़ पढ़ण शुरू करे छॾी आहे। सभई ॻोठनि जा रहवासी गंदो पाणी पीअण ते मजबूर आहिनि, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। माल मता तोड़े पखी पुखण पाणी जे फुड़े फुड़े लाइ तड़पण लॻा आहिनि। बेगोतेरो शाख़ जे ज़मीदार सदर ग़ुलाम मोहम्मद ख़ान बड़ौदा सां राब्तो करण ते हुन ॿुधायो त बेगोतेरो शाख़ जो हेठि ॻोठ बबुर वटि 19 मील जॾहिं त 80 RT खां 16 मील 300 फुट ताईं आहे। शाख़ जे पाणी जी डिज़ाइन 100 क्यूसेक आहे। बेगोतेरो शाख़ जी कमांड एरिया 23,000 एकड़ ते मुश्तमिल आहे। सभई ॻोठनि जा हज़ारे माण्हू इन शाख़ जे पाणी खे पंहिंजी जीआपी जो ज़रियो सम्झनि था। हुन चयो त हिन शाख़ में 12 महीना वहंदड़ आहे ही, पर पाणी शाख़ में ॼाणी वाणी पाणी फराहम नथो कयो वञे। हुन वधीक ॻाल्हाईंदे चयो त साईं असांजी बेगोतेरो शाख़ जेका आहे इन जी ड्रेग 16 मील आहे। हिन जो पंहिंजो पाणी जेको अंग्रेज़ गवर्नमेंट जो 1932 खां उहो डिज़ाइन थियल आहे 100 क्यूसेक। हाणे 100 क्यूसेक ही का पुछड़ी में ब्रांच जे पुछड़ी में बि शाख़ कान आहे। हीअ ब्रांच जे 19 मील मां निकिरे थी मिठे जो ॻोठु रेगुलेटर। हाणे काफ़ी टाइम खां वठी इरिगेशन वारनि हिन जो पाणी ब्रांच जो काफ़ी घटि करे छॾियो आहे। असांजे हिन अप स्ट्रीम में 19 मील ते पाणी बीहणो आहे मिठे जो ॻोठु रेगुलेटर ते 7 फुट हिकु डेसिमल। जेको हे पाणी हाणे हलाइनि था उन में तक़रीबन कॾहिं 3 फुट कॾहिं 3 फुट 6 डेसिमल कॾहिं 3 फुट 8 डेसिमल। हाणे इन पाणी जे शार्टेज जे करे असांजे बेगोतेरो शाख़ जे मुंड में जेका सिल लॻल आहे उन मां पाणी पास नथो थिए जो बेगोतेरो शाख़ वहे। हाणे कई भेरा इरिगेशन ऑफिशल्स खे असां रिक्वेस्ट कई आहे या त इहो पाणी अवां पंहिंजो जेका असांजी अप स्ट्रीम में पाणी बीहणो आहे उहो महिरबानी करे पंहिंजो वहायो। भला जेकॾहिं न ऐं इहो तव्हांजे वस में न आहे त पोइ महिरबानी करे इहा जेका सिल लॻल आहे बेगोतेरो शाख़ खे इहा असांखे डिसमेंटल करे ॾियो। पर उन जे को बि ध्यानु कोन था ॾियनि। हाणे ताज़ो 2-3 ॾींहं पहिरियां मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन अॼु 16 तारीख़ आहे, 13, 14, 15, 16 4-5 ॾींहं जो ई ब्रांच जो वारो करे विया। उन में बि हिन बेगोतेरो शाख़ जा दरवाज़ा निल करे छॾियऊं, जेको असांखे पीअण जो पाणी बि हिन में अवां ॾिठो अखियुनि सां त कोन आयो आहे। हाणे अवां इहो अंदाज़ो लॻायो त हिन शाख़ जो पाणी 100 क्यूसेक आहे जेका हिन जी डिज़ाइन थियल आहे। 23,000 एकड़ हिन जी कमांड एरिया आहे। इन शाख़ खे एॾी वॾी नाफ़त करे छॾी अथनि। गुज़िरियल साल बि हिन में को पाणी कोन ॾिनो। असांजे हिन जे शाख़ में पाणी जे न अचण जे करे हितां जा जर अञा वधीक खारा थी विया आहिनि। उन जे करे मुख़्तलिफ़ मोहलिक बीमारियूं जंहिंमें हेपाटाइटिस B-C उन में काफ़ी माण्हू वठिजी विया आहिनि। हाणे 16 मील 80 RT जेका डिस्ट्री आहे उन में ड्रिंकिंग वाटर बि कोन्हे। लिहाज़ा असां इहा ई रिक्वेस्ट कयूं था या त पाणी पंहिंजो अप स्ट्रीम में पूरो बीहारनि मिठे ॻोठु रेगुलेटर ते जेको 7 फुट 1 डेसिमल बीहारणो आहे। भला कॾहिं न ऐं उहो नथा ई ॾेई सघनि त पोइ महिरबानी करे जेका बेगोतेरो शाख़ खे सिल लॻल आहे उनखे महिरबानी करे डिसमेंटल कयो त जीअं पाणी हुन में अंदरि पास थिए। ऐं जॾहिं बि को पार वारो करे था अचो ऐं 40 ताईं 45 मील ताईं पाणी पोइते काए था वञो त असांजी हिन बेगोतेरो शाख़ जो कसूर कहिड़ो आहे माण्हुनि जो उन्हनि खे तव्हां पीअण जो पाणी बि न ॾियो। लिहाज़ा इहा ई रिक्वेस्ट आहे इरिगेशन वारनि खे त महिरबानी करे हिन में पाणी खे पचाए वञे ऐं पुछड़ी ताईं, जेको हींअर अवां जो 10-12 RT में कोन्हे को। इहा ई रिक्वेस्ट आहे। महिरबानी।